आओ उलमा से पूछ ले। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमन नबिय्यीन। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु व आज़म शानुहु व अतम बुरहानुहु जी हम्द व सना ऐं हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम शफ़ी मुअज़्ज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मथां सलात व सलाम जा नज़राना अर्ज़ करण खां बाद अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दिली दुआ आहे अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाए। उहो ॿुधी करे असां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो, जीअं जो तव्हांजे इल्म में आहे त असां गुज़िश्ता जुमा निगाह जी पाकीज़गी ऐं शान ऐं फ़ज़ीलत जे लिहाज़ खां जेकी अख ऐं अख जो मक़ाम ऐं मर्तबो आहे उनखे बयानु कयोसीं। गुज़िश्ता जुमा असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं त अख जूं 4 अक़साम आहिनि। फ़ज़ीलत जे लिहाज़ खां सभ खां पहिरियां जेकी अख आहे उहा ई आहे जे निगाह मुस्तफ़ा जंहिं चेहरा मुस्तफ़ा जो दीदार कयो हालत ईमान में। इन खां बाद अज़ीज़ो दोस्तो, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी तालीमात जे लिहाज़ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारका में नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 3 अखियुनि जो ज़िक्र फरमायो आहे ऐं असां इंशाअल्लाहुल अज़ीज़ मां उनखे बयानु करे ऐं 3 अखियुनि खे अलहदा अलहदा भी इन्हनि जी हैसियत के उजागर करण जी कोशिश कंदुमि। अज़ीज़ो दोस्तो, यह हदीस पाक हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। इमाम इब्न हजर हैतमी पंहिंजी हदीस की किताब अज़्ज़वाजिर अन इक़्तिराफ़िल कबाइर में इन हदीस पाक के नकल फरमायो आहे। बिलख़ुसूस निगाह जी पाकीज़गी जे लिहाज़ खां, निगाह जी हिफ़ाज़त जे लिहाज़ खां ऐं जन्नती अख जे लिहाज़ खां। अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु अन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल, हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, कुल्लु आइनिन बाक़ियतुन यौमल क़ियामती, क़यामत वारे ॾींहुं हर अख रोई रही हूंदी। अल्लाहु अकबर। अॼु इंसान जेतिरे क़दर भी कोशिश कंदो आहे पाण खे ग़मनि खां परेशानियुनि खां दूर रखंदो आहे, हशाश बशाश रहंदो आहे, ख़ुश रहण जी कोशिश कंदो आहे, चाहे उन ग़मनि खां पाण खे परे रखण जे लाइ केतिरो ई वॾो हिसार छो न बणायो हुजे दुनिया में, लेकिन क़यामत वारे ॾींहुं हर अख खे रोइणो ई पइजी वेंदो। हशर जे हालात ऐं माहौल जी जेकी तपिश हूंदी, गर्मी हूंदी ऐं उन वक़्त जे वाक़ियात
जी जेकी तलख़ी ऐं सख़्ती हूंदी ऐं उन वक़्त जूं जेके होलनाकियूं हूंदियूं, इन वजूहात जे करे हर अख खे रोइणो पइजी वेंदो, रोइणो पवंदो। चाहे दुनिया में उहो शख़्स केॾो वॾो ई ताजवर छो न हो, बादशाह छो न हो, वॾी कंहिं कुर्सी जो आहाली छो न हो, वॾो ज़मींदार पैसे वारो वज़ीर आज़म वक़्त जो वॾो बादशाही छो न हो, लेकिन हशर जी तपिश, हशर जी गर्मी, हशर जी तलख़ी सख़्ती जे करे उन जो बि कलेजो पाणी थी वेंदो ऐं पघर में पंहिंजे पघर में ॿुॾी रहियो हूंदो। इन जे करे उन जे अखियुनि मां अश्क जारी थी वेंदा, ॻोड़ा वही रहिया हूंदा। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन हशर जो मामलात के ॾिसी रहिया हुआ, छो जो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी निगाह मुबारक में हशर जो पूरो मंज़र हो। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हशर जे मैदान के ॾिसी करे फरमाए रहिया आहिनि त क़यामत वारे ॾींहुं, हशर वारे ॾींहुं हशर जे मैदान में हर अख रोई रही हूंदी सिवाय 3 अखियुनि जे। उन ॾींहुं बि 3 अखियूं अहिड़ियूं हूंदियूं, 3 क़िस्मनि जूं अखियूं अहिड़ियूं हूंदियूं जंहिंखे अल्लाह तबारक व तआला रोइण खां महफ़ूज़ फरमाईंदो। एॾी गर्मी जे बावजूदि, एॾी तपिश हूंदी, एॾी सख़्ती हूंदी, होलनाकियूं हूंदियूं, मामलात सख़्त हुजण जे बावजूदि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला रोइण खां हिफ़ाज़त अता फरमाईंदो। उहे मुतमइन हूंदा ऐं इत्मिनान सां पंहिंजी मंज़िल जो सफ़र तय करे रहिया हूंदा। उहे 3 कहिड़ियूं अखियूं आहिनि? इन हदीस पाक में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इल्ला आइनन गद्दत अन महारिमिल्लाह। सुभान अल्लाह। उहा अख जेकी गैर महरम खे ॾिसण खां बाज़ रही, उहा अख भी जन्नत में रोई, हशर वारे ॾींहुं इन अख खे भी रोइणो न पवंदो। जंहिं गैर महरम के ॾिसण खां पाण खे महफ़ूज़ करे वरितो, हशर वारे ॾींहुं इन खे रोइणो न पवंदो। जेका अख बेहयाई, फहाशी, उरियानी का महफूज रही, जे अख जे अंदर बेहयाई, उरियानी, फहाशी, बेहयाई, उरियानी, फहाशी जी वबा जो कोई असर नहीं। जे अख जे अंदर बेहयाई, उरियानी, फहाशी, इन मामला जो कोई दाग धब्बो भी नहीं, इन अख जे अंदर शबनम का भी वधीक शफाफपन मौजूद है। बिल्कुल दुनिया में हुआ तहारत ऐं ततहीर जे मनसब ते फाइज हुई। गद्दत अन महारिमिल्लाह, इहा अख हर तरफ़ ॾिसंदी हुई, लेकिन जंहिं तरफ़ ॾिसण जे करे उन जो रब नाराज़ थींदो हो, उन तरफ़ उहा अख न ॾिसंदी हुई ऐं उन अख खे हराम वादी में दाख़िल थियण खां महफूज़ ऐं बंदि कयो वियो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, क़यामत वारे ॾींहुं हर अख रोई रही हूंदी, लेकिन जंहिं पंहिंजे अख जी हिफ़ाज़त कई, महरम, बेहयाई, उरियानी, फहाशी का पंहिंजी अख जी हिफ़ाज़त कयईं, त अल्लाह तबारक व तआला हशर वारे ॾींहुं इन खे रोइण न ॾींदो। एॾी सख़्तियुनि जे बावजूद अखियूं रोई रही हूंदियूं, लेकिन ही अख खुशहाल हूंदी ऐं पंहिंजी मंज़िल जो सफ़र तय करे रही हूंदी। अल्लाहु अकबर। इन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, व आइनन साहिरत फी सबीलिल्लाह। उहे पाकीज़ा अख जे लिहाज़ खां असां पहिरीं क़िस्म सहाबा जी अखियुनि खे बयानु कयोसीं, उन खां बाद इहे 3 अखियूं आहिनि
जंहिंजो हिकु वॾो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो आहे। त इन खां बाद हुजूर फरमायो वा आइनन साहिरत फी सबीलिल्लाह, उहा अखि जेकी दुनिया में राति जे वक़्तु जागी करे पहरेदार वांगुर इस्लामी सल्तनत जे हुदूद जो पहरो ॾींदी रही, इहा बि अखि क़यामत वारे ॾींहुं न रोईंदी। माण्हू सुम्ही पिया हुआ, आराम में हुआ, निंड में हुआ, मगर ही मुजाहिदा जेको सरहद ते बीठो आहे, पंहिंजे मुल्क जी इस्लामी हुदूद जी हिफ़ाज़त करे रहियो आहे, बेदार आहे, जागी रहियो आहे। ऐं इन जे करे इस्लामी सल्तनत जे अंदरि माण्हू आराम सां निंड करे रहिया आहिनि। माण्हुनि जो आराम महफ़ूज़ आहे, माल महफ़ूज़ आहे, इज़तूं महफ़ूज़ आहिनि। त अल्लाह तबारक व ताला जे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन अख जो भी तमाम वॾो किरदार बयान फरमाए, शान फजीलत बयान फरमाई, जो क़यामत वारे ॾींहुं, हशर वारे ॾींहुं जॾहिं तमाम अखियूं अश्क बार हूंदियूं, सभिनी अखियुनि मां अश्क जारी हूंदा, अॻोड़ा वही रहिया हूंदा, लेकिन ही मुजाहिद जी अख उहा अख आहे जेके अल्लाह तबारक व ताला इन अंदाज में इत्मीनान अता फरमाईंदो जो इन अख मां भी घोड़े के वहण न ॾींदो। का तपिश इन अख के महसूस न थींदी, का सख्ती इन अख के महसूस न थींदी, जो इन अंदाज में अल्लाह ताला उनके इत्मीनान अता फरमाईंदो। ही उन मुजाहिद जी अख आहे, उन गाज़ी ऐं शेर दिल इंसान जी अख आहे जे अल्लाह तबारक व ताला जे हुकुम ते इस्लाम जी जोग्राफियाई हुदूद जी हिफ़ाज़त जे लाइ पहिरो ॾींदी रही। त अल्लाह तबारक व ताला इन अख खे बि वॾो मनसब ऐं मक़ाम अता फरमायो। ऐं अज़ीज़ो दोस्तो, इन मां इहा ॻाल्हि बि सम्झणु घुरिजे त जेको शख़्स इस्लामी नज़रियात जो मुहाफ़िज़ बणिजी थो वञे, इस्लामी नज़रियात जी हुदूद जी हिफ़ाज़त जे लाइ ॾींहुं राति जागी करे तहफ़ुज़ करे रहियो आहे, त उन अख जो भी तमामु वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। जेकी अख माण्हुनि जे यकीन जो पहिरो ॾेई रही आहे, माण्हुनि जे अक़ीदे ते पहिरो ॾेई रही आहे, जेका अख माण्हुनि जे ईमान ते पहिरो ॾेई रही आहे, जेकी अख इंसान जे अंदरि जेकी तक़वा जो हिकु किरदारु आहे उन ते ॾींहुं राति पहिरो ॾेई रही आहे, इन अंदाज़ में त किथे शैतान हमिलो न करे विझे ऐं वरी शैतान जे हमले में गिरफ़्तार थियण वारा पंहिंजे अक़ीदे जी लज़्ज़त मिठास चाशनी खे ज़ाया न करे विझनि। त इहो बि हिकु वॾो पहिरो आहे जंहिंजी बुनियाद ते अल्लाह तबारक व ताला इन निगाह खे, जेकी निगाह इस्लामी सल्तनत जी हुदूद जो पहिरो ॾींदी आहे, चाहे जोग्राफियाई हुदूद जी पहिरो ॾींदी हुजे या नज़रियाती हुदूद जो पहिरो ॾींदी हुजे, त अल्लाह तबारक व ताला इन अख खे बि उन ॾींहुं जे ॾींहुं ते हर अख रोई रही हूंदी त रोइण खां हिफ़ाज़त अता फरमाईंदो, रोइण न ॾींदो, बल्कि इहा अख बि पंहिंजो जन्नती सफ़र तय करे रही हूंदी। ऐं इन खां बाद अल्लाह तबारक व ताला जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 3 नंबर ते इन हदीस पाक में बयान फरमायो व आइनन यखरुजु मिनहा मिस्लु रअसिल ज़ुबाबी मिन खशियतिल्लाह। अल्लाहु अकबर, सुभान अल्लाह। उहा अख भी हशर वारे ॾींहुं न रोईंदी जेका अख अॼु अल्लाह ताला जे ख़ौफ़ में रोई रही आहे, जेकी अॼु अल्लाह ताला जे ख़ौफ़ में अख रोए थी, अल्लाह ताला जे ख़ौफ़ में ख़शियत इलाही जे करे जे अख मां अश्क जारी आहिनि, ॻोड़ा वही रहिया आहिनि। केतिरा ॻोड़ा, घणा बि न। असांजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो मिस्लु रअसिल ज़ुबाबी, मख जे मथे जेतिरो हिकु नंढड़ो ॻोड़ो ख़ौफ़ इलाही जे करे, अल्लाह ताला जे ख़ौफ़ जे करे जे अख मां निकितो,
अल्लाह तबारक व ताला उन अख के भी हशर वारे ॾींहुं रुसवा ज़लील थियण न ॾींदो, मक़ाम मर्तबो अता फरमाईंदो। अॼु जेकी अख दुनिया में ख़शियत इलाही जे करे रोई रही आहे, पूर्णमा रोईंदड़ अख आहे, इहा अख जेकी अल्लाह ताला जे ख़ौफ़ खां रोई रही आहे। अल्लाहु अकबर। त अल्लाह तबारक व ताला इनके भी शान अता फरमाईंदो। चाहे घोड़ा घणा न आहिनि, नंढड़ो घोड़ो आहे ऐं उन जी भी मिक़दार का वॾी न आहे, बल्कि मख जे मथे जेतिरो नंढड़ो घोड़ो जंहिंजे अख मां निकितो, शर्त हीअ आहे त अल्लाह ताला जे ख़ौफ़ जे करे निकिरे, ख़शियत इलाही जे करे निकिरे ऐं अॻिते उन जी तासीर बदन ते मुसलत थी वञे ऐं उन जो असर दिल में मौजूद हुजे त अल्लाह तबारक व ताला फरमायो इन अंदाज़ में जंहिंजो घोड़ो अखियुनि मां निकितो, अल्लाह जे महबूब फरमायो त उन ॾींहुं हशर वारे ॾींहुं जॾहिं तमामु अखियूं रोई रहियूं हूंदियूं, हशर जी तपिश जे करे, हशर जी सख़्ती जे करे सभु अखियूं रोई रही हूंदियूं, त अल्लाह तबारक व ताला इन अख के रोइण खां हिफ़ाज़त अता फरमाईंदो। अल्लाहु अकबर। त अज़ीज़ो दोस्तो, त इहे टे अखियूं आहिनि जंहिंजो इंशाअल्लाह आइंदा भी असां अलहदा अलहदा इनफरादी तौर ते भी बयान करण जो कोशिश कंदासीं। त अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त निगाह जी हिफ़ाज़त जे हवाले सां मां बयान करे रहियो आहियां त क़यामत वारे ॾींहुं हर अख रोई रही हूंदी सवाइ टिनि अखियुनि जी, जंहिं ग़ैर महरम खे ॾिसण खां पंहिंजी अख जी हिफ़ाज़त कई, जंहिं इस्लामी सल्तनत जी हुदूद जी पहरेदारी कई ऐं उहा अख जंहिं अख मां मख जे सर जे बराबरि हिकु घोड़ो ख़ौफ़ इलाही जे करे निकितो, त इहे टे अखियूं अहिड़ियूं आहिनि जेके हशर जे मैदान में ख़ुशहाल हूंदियूं, का तपिश इन्हनि ते असर न कंदी। त इन्हनि मां जेकी पहिरीं अख आहे, यानी जेके हुज़ूर बयान फरमायो त जेको महरम जी तरफ़ ॾिसण खां पंहिंजे अखियुनि खे महफ़ूज़ थो फरमाए, पंहिंजे अखियुनि ते हिकु क़िस्म जी सख़्ती थो करे ऐं इन अंदाज़ में हू अल्लाह तबारक व ताला जे महबूब जी तालीमात जी रोशनी जे ज़ेर साया उहा अख मौजूद आहे ऐं जेकी शरीयत मुतहरा उन जे लाइ हुदूद रखी आहे त उहा अख उन हुदूद खे क्रॉस नथी करे, उन हदनि खे क्रॉस नथी करे, बल्कि उहा अख दायरे इस्लामी दायरे में जेकी हुदूद दीन इस्लाम शरीयत मुतहरा उन जे लाइ रखी आहे उन हुदूद में रहे थी ऐं तफ़री ऐं रिफ्रेशमेंट जो जेको हिकु अंदाज़ आहे उन जे नज़दीक उहो ई अंदाज़ आहे जेको शरीयत मुतहरा उन जे लाइ मुतयन कयो आहे त जंहिं तरफ़ शरीयत चवे थी एॾे तूं ॾिसी सघे थो त उहा निगाह ओॾे वञे थी, ॾिसे थी, ऐं जंहिं तरफ़ खां शरीयत मुतहरा उनखे रोकियो आहे त उन तरफ़ ॾिसण खां रुकिजी थी वञे, न चोरी चोरी न ऐलानिया, बिल्कुलु महफ़ूज़। त अल्लाह तबारक व ताला इन अख के तमाम वॾियूं फज़ीलतूं अता फरमाईंदो आहे। इंशाअल्लाह आइंदा इनके असां बयान करण जी कोशिश कंदासीं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा काफ़ी फ़रामीन आहिनि जिन फ़रामीन में अहिड़ी अख के नबी पाक मौज़ूए सुखन बणाए करे क़यामत तक जे लाइ पंहिंजी उम्मत जे लाइ इन अख के पसंदि फरमायो आहे। छो जो अख जेकी आहे न इहा पाकीज़ा आहिनि, पोइ दिलि पाकीज़ा हूंदो आहे। अख जी निगाह जी हिफ़ाज़त आहे न, हदीस पाक जो मफ़हूम मां आइंदा बयान कंदुमि त जेकी निगाह आहे न बुरी निगाह, इहे शैतान जे तीरनि मां हिकु अहिड़ो तीर आहे जेको ज़हर आलूदा हूंदो आहे। पोइ जंहिंखे लॻी वेंदो आहे पोइ पहिरियों निगाह ख़राबु थींदी आहे, पोइ दिलि ख़राबु थी वेंदो आहे, पोइ रूहानियत जेकी आहे ख़तमु थींदी वेंदी आहे, पोइ नमाज़ुनि में इबादतनि में उहा लज़त मिठास चाशनी इंसान खे नसीब न थींदी।
त इंसान जी निगाह पंहिंजी महफ़ूज़ आहे, हर वक़्तु महारिम खां पाण खे महफ़ूज़ थो करे। ख़ौफ़ इलाही में रोइण वारी अखि आहे ऐं पंहिंजे घर जी हुदूद जी भी इस्लामी सल्तनत, छो जो मुजाहिद फी सबिलिल्लाह ज़रूर न सिर्फ़ु ॿाहिरि, घर में जेको माहौल आहे इन जो बि उहो मुजाहिद आहे त पंहिंजे घर में जेके इस्लामी मामलात आहिनि उन जी पहिरेदारी कंदो रहे। त अहिड़नि जी वॾी शान ऐं फज़ीलत आहे। निगाह जी हिफ़ाज़त कंदासीं त इबादत में असांखे तासीर, मिठास, लज़त, चाशनी नसीब थींदी। जेकॾहिं निगाह बेहयाई, फहाशी, उरियानी इन में मस्तु रही पोइ इहो दिलि ते असरु थींदो आहे ऐं दिलि जॾहिं ख़राबु थींदी आहे न पोइ इंसान जी रूह जेकी आहे न मुर्दा थी वेंदी आहे। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त असांखे पाकीज़ा निगाह अता फ़रमाए, निगाह जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। ऐं जेको कुझु मां बयानु कयमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं मूंखां बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फ़रमाए ऐं इनखे यादि रखणु ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। जिन हज़ा सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करियो। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। कैसे जिंदगी आओ उलमा से पूछ ले।